अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। खैरपुर मां रिपोर्टर मोहम्मद पनियल गाहो जी रिपोर्ट मूजिब राणीपुर जो प्रेमी जोड़ो इंसाफ़ लाइ दाहींदे प्रेस क्लब खैरपुर में हिकु हफ़्तो अॻु अदालती प्यार जो परिणो कंदड़ प्रेमी जोड़े जो एहतजाज तहफ़ुज़ जो मुतालबो। हिकु हफ़्तो अॻु राणीपुर वासी खैरपुर जी अदालत में पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ो शिराज़ मल्लाह ऐं अलीज़ा मल्लाह पारां तहफ़ुज़ लाइ खैरपुर प्रेस क्लब में एहतजाज कयो। उन मौक़े ते हिननि साफ़ इनाडो दाहींदे चयो आहे त असां हिकु हफ़्तो अॻु खैरपुर जी अदालत में पसंदि जो परिणो कयो आहे, जंहिं तां अॻूणे घरवारी शमरोज़ ऐं मुंहिंजा मामा बशीर मल्लाह, नज़ीर अहमद मल्लाह, नसीर ऐं मोहसन जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जेकी संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई परेशान करे रहिया आहिनि। उन मौक़े ते हिननि DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। शिराज किथां आया आहियो? रानीपुर छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे त जीअं त मां अलीज़ा सां कल्ह कोर्ट मैरिज कई आहे ऐं मां पहिरीं शादी कई अॻिले सूमर ते हाणे सूमर आयो सूमर ते मां शादी कई आहे ऐं उन्हनि खे ख़बर बि आहे त मां ॿी शादी कंदुमि। मां उन्हनि खे पहिरियां बि इतलाह कयो हुओ त मां ॿी शादी कंदुमि। हाणे मां हिन सां कल्ह जेको कोर्ट मैरिज कई आहे उनजा मामा जेको आहे मूंखे बहुत मां धमकियूं था ॾियनि, तव्हांखे न त मारींदासीं, असांखे हुन रानीपुर अची ॾेखार या तो असां किथे मिलियो गोलियूं हणंदासीं। मुंहिंजे मामा जा नाला जेको उहो हिकिड़ो बशीर अहमद नालो आहे, ॿियो नज़ीर अहमद, नसीर अहमद ऐं अबूबकर मोहसन। पोइ पंहिंजो एॾो किताब मूंखे ॾेखारे छो त मां त हिन करे छॾंदुमि हिन करे छॾंदुमि, मां जो गोलियूं हणंदुमि मूं वारी पंहिंजे सां केरु थो कुझु करे सघे छा थो करे। हिन करे मां DIG सखर, SP खैरपुर ऐं जेका SS रानीपुर जो मां तव्हांखे इंसाफ़ कयो वञे।